मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अम्मा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अम्मा सूंह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सभिनी ॿुधंदड़नि खे भलीकार। रेडियो वॉइस ऑफ सिंध सां आऊं आगा ज़फर ऐं सभिनी जी ख़िदमत में। मुंहिंजी हूअं त सुञाणप ड्रामा निगार जी बि आहे, ऐं गॾोगॾु वरी क़ौमी गीतनि जे हवाले सां बि मुंहिंजी सुञाणप सिंध में या दुनिया में जिथे जिथे बि रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त मुंहिंजो आवाज़ बने थो। मुंहिंजा ॿुधंदड़, मुंहिंजा दोस्त, मुंहिंजा घण घुरा, सभिनी खे ख़बर हूंदी त मुंहिंजी सुञाणप क़ौमी गीतनि जे हवाले सां ऐं अवामी जागरता जे हवाले सां बि रही आहे, तो हींअर ताईं बि इहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन मां नशर थींदड़ हिकु अहिड़ो आवाज़ आहे जेको सिंध ऐं सिंधियुनि जी हक़ीक़ी तर्जुमानी करे थो। असांखे ख़ुशी आहे त हिन रेडियो तां केतिरा ई प्रोग्राम अहिड़ा थींदा रहिया आहिनि जंहिंसां सिंध जी साञा माण्हुनि ताईं पहुचे थी। तो आऊं अॼोके हिन प्रोग्राम जे हवाले सां सभिनी दोस्तनि खे हिकिड़ी गुज़ारिश कयां त 5 जुलाई 2018 ते हींअर इलेक्शन जो दौरु आहे पाकिस्तान में, सॼे पाकिस्तान में, ऐं ख़ासि तौर ते सिंध में सिंधी माण्हुनि खे, सिंधी अवाम खे, हिते रहंदड़ सभिनी ॿोलियुनि जा रहंदड़ सिंधियुनि खे गुज़ारिश कंदुसि त हू पंहिंजो वोट इस्तेमालु कनि, हक़ीक़ी वोट इस्तेमालु कनि, ऐं उहो वोट सिंध ऐं सिंधी काज़ लाइ हुजे, सिंधी माण्हुनि जी ख़ुशहाली, सिंध धरती जी ख़ुशहाली, हिन वतन जी ख़ुशहाली, हिन वतन जी अॻु भराई लाइ उहो वोट हुजणु घुरिजे। ऐं उन वोट में छाकाणि त असांजी दिलि धड़के थी इन नारे, इन आवाज़ सां, जेके ख़ासि तौर ते हिकु सभिनि खां सिंधी माण्हुनि ते हिकु ज़हनी तौर ते, दिमाग़ी तौर ते, उन्हनि खे आसाबनि ते हावी हिकु गादियूं आहिनि, पीर, वरी मीर, वरी सरदार, वरी उन्हनि जे हेठां वरी लाठिया, वरी वॾेरा, वरी इहो वॾी सिलसिलो आहे जेके फुरलुट में शामिल आहिनि जेके माण्हू। ऐं असीं चाहियूं था त उहा फुरलुट जेका आहे उहा बंदि थियणु घुरिजे, ऐं वसीला सिंधी माण्हुनि, सिंधी अवाम ऐं हिते रहंदड़ माण्हुनि जे बहितरी लाइ इस्तेमालु थियनि। जेके टैक्सिस भरजनि था, उहे टैक्सिस उन्हनि जी विर्छ जेका आहे, फंड विरहा, उहा सही हुजणु घुरिजे सॼे मुल्की लेवल ते, सॼे पाकिस्तानी लेवल ते। ऐं सिंध जो जेतिरो हक़ आहे उनखे उहो हक़ मिलणु घुरिजे।
ऐं उनजे लाइ हिकिड़ी मुसलसल वेरांद रुगो इहा न आहे त माण्हू लठ पाड़ी खणी बंदूक खणी माण्हू घटि घेर ते बीठो हुजे, वेरांद इहा न आहे। भेड़ जा पंहिंजा उसूल आहिनि जेका जहिड़े क़िस्म जी जेकॾहिं रांदि जे मैदान में ॿ टीमूं आम्हूं साम्हूं आहिनि, ठीक हुननि जे विच में हिकिड़ी भेड़ आहे त उहा रांदि आहे। जेकॾहिं ॻाल्हियुनि जी आहे त ॻाल्हियुनि जी भेड़ आहे। जेकॾहिं हक़नि जी हासिलात लाइ पुरमन जदोजहद कजे थी वेड़ आहे। तो आऊं बि पंहिंजो हिकिड़ो गीत हिकिड़ो माण्हुनि खे जोश ऐं गलगत ॾियण लाइ मूं ताज़ो गीत लिखियो आहे त हुनजा बोल आहिनि त ॿुधायां थो त हलंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल सिंधा सॼो हलंदो हल माउ पुकारियो हलंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल सिंध सॼो आहे हलंदो हल माउ पुकारियो हलंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल धरतीअ जी ख़ुशहाली ख़ातिर सच जा नारा हणंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल माण्हू खे जाॻाइण माण्हू खे जाॻाइण क़ौम सॼीअ खे ई सम्झाइण क़ौम सॼीअ खे ई सम्झाइण हक़नि जी हक़दारीअ ख़ातिर हक़ जा होका हणंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल धरती सारी उल्ला थी वई धरती सारी उल्ला थी वई रख संदा खे फुल्ला थी वई धरतीअ जी हरियाली ख़ातिर गीत अमुन जा पढ़ंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो ॾाढनि ॾेरनि जो घेरो ॾाढनि ॾेरनि जो घेरो ज़ुल्म जबुर जो भी पहिरो माण्हुनि जी आज़ादीअ ख़ातिर ॾाढ ॾमर सां विरंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल धरतीअ जी ख़ुशहाली ख़ातिर सच जा नारा हणंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हल हलंदो हलंदो हल हलंदो हल ॿ टे बोल हुआ जेके मूं हींअर तव्हांजी ख़िदमत में पेश कया, तव्हां ॿुधा। ऐं चाहियां थो त हीउ सिलसिलो जेको हिकिड़ो क़ौमी जागरता जो जेको सिलसिलो आहे इहो ईअं जारी सारी रहे, इहो ईअं हलंदो रहे, इहो माण्हुनि खे उन्हनि जे सही जेका आहे सिंत आहे उनजो तयन करण में असां शाइरनि जो अदीबनि जो दातधरनि जो दानिश्वरनि जो हिकिड़ो वॾो अमल दख़ल आहे। ऐं न सिर्फ़ु अमल दख़ल आहे पर उन्हनि ते हिकिड़ो वॾो फर्ज़ आहे थिए थो त उहे पंहिंजी क़ौम खे सही सिंत ॾींहं हिकिड़ो अहिड़ो सबक़ पढ़नि, छो त अदीब जेको आहे उहो हक़ीक़त में उस्ताद आहे। उस्ताद जो कमु आहे त शागिर्द खे या हर हुनखे जेको पढ़े थो उन्हनि खे सही सिंत ॾेखारे, उन्हनि खे इहो सम्झाए, उन्हनि खे ॿुधाए त छा सही आहे छा ग़लति आहे ऐं कीअं जेके हर तरफ़ जेके ज़ालिमनि जा टोला ॾाढा मुड़ुस हिकिड़ो पूरो ठगनि जो हिकिड़ो पूरो टोलो आहे जेको इक़्तिदार ते क़ाबिज़ थियो वेठो आहे, जेको वसीलनि ते क़ाबिज़ थियो वेठो आहे, जेको माण्हुनि जे उहो हेठि ताईं उन्हनि जे घरनि ताईं उन्हनि जे ज़हननि ताईं उन्हनि ते क़ाबिज़ थियो वेठो आहे। पोइ मज़हब जे नाले में पोइ उहो भली जेको आहे सो कॾहिं ईअं बि आहे त उहो क़ौमी ख़ुशहाली जे नाले में पोइ कहिड़ा अजीब अजीब नारा ॾेई उन्हनि जे नालनि में माण्हुनि खे बुलाइनि था। ऐं
उनजे लाइ ज़रूरी आहे, इहो फर्ज़ आहे जेको सभिनी अदीबनि ते, लिखारियुनि ते, दानिश्वरनि ते, तानियावंदनि ते, त असीं क़ौम खे उहो सही रस्तो ॾेखारियूं, ॿुधायूं छा ग़लति छा सही आहे, त जीअं हू पंहिंजी बहितरी, पंहिंजे ईंदड़ नस्लनि जी बहितरी जे लाइ सही कदम खणी सघनि। तो अर्ज़ु आहे को ॿियो क़ौमी गीत, ओ जी जल मुंहिंजी जी जल सिंध अमा, ओ जी जल मुंहिंजी जी जल सिंध अमा, तुंहिंजी भूमि चुमा तुंहिंजी हंज सुमा, 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 ओ जी जल मुंहिंजी जी जल सिंध अमा, ओ जी जल मुंहिंजी जी जल सिंध अमा, हू भिट तां सॾवर न आहे थो ऐं गीत वफ़ा जाॻाए थो, हू भिट तां सॾवर न आहे थो ऐं गीत वफ़ा जाॻाए थो, मां शाह लतीफ़ जे बेतन में, मां शाह लतीफ़ जे बेतन में तो तुंहिंजो इश्क पढ़ां, तो तुंहिंजो इश्क पढ़ां, ओ जी जल सिंध अमा, ओ जी जल मुंहिंजी जी जल सिंध अमा, ओ जी जल मुंहिंजी जी जल सिंध अमा, तुंहिंजी हर जाइ का थारेली का चूड़ेली का गगरेली, तुंहिंजी हर जाइ का थारेली का चूड़ेली का गगरेली, मां उन जी चोलीअ जे टिकड़ियुनि में, मां उन जी चोलीअ जे टिकड़ियुनि में तुंहिंजा अख पसां, ओ तुंहिंजा रंग ॾिसां, ओ जी जल सिंध अमा, ओ जी जल मुंहिंजी जी जल सिंध अमा, ओ अमर मुंहिंजी अमर सिंध अमा, हू पीले पटके वारो ॾिस ऐं टोपीअ अजरक वारो ॾिस, हू पीले पटके वारो ॾिस ऐं टोपीअ अजरक वारो ॾिस, मां उन जे अजरक जे फुलड़ियुनि खे, मां उन जे अजरक जे फुलड़ियुनि खे तारनि सां भेटियां, तो तारनि सां भेटियां, ओ जी जल सिंध अमा, ओ जी जल मुंहिंजी जी जल सिंध अमा, ओ अमर मुंहिंजी अमर सिंध अमा, तुंहिंजी इंडलख रंग सभीता में ऐं ज़फ़र जी बि कविता में, तुझे इंडलख रंग सभीता में ऐं ज़फ़र जी बि कविता में, आसुरकी सुरकी सिंधुअ जी, आसुरकी सुरकी सिंधुअ जी, ॼण तुंहिंजी कन पियां, तो तुंहिंजी कन पियां, ओ जी जल सिंध अमा, ओ जी जल मुंहिंजी जी जल सिंध अमा, ओ जी जल मुंहिंजी जी जल सिंध अमा, ओ जी जल ओ जी जल मुंहिंजी जी जल। तो ही कुझु तो तो सिलसिलो आहे हलंदो रहे। ॻाल्हि आहे असल जी हीअं जेको असीं
कंहिं प्रोसेस में वञूं था, इलेक्शन जे प्रोसेस में, इलेक्शन में ज़रूरी आहे सॼी सिंधी क़ौम ऐं ख़ासि तौर ते पढ़ियल लिखियल माण्हू जेके आहिनि उहे ॿियनि दोस्तनि खे ॿियनि माण्हुनि खे इहो सेखारीनि, सम्झाइनि, सबक़ पढ़ाइनि, इहो ॿुधाइनि त वोट सां कीअं तब्दीली अची सघे थी। ॾिसो न, वोट जेकॾहिं वोट असीं सही इस्तेमालु करियूं, असीं उन्हनि माण्हुनि खे वोट ॾियूं जिन में असीं सारे सघूं त सुभाणे असां जेकॾहिं हिननि जी कॉलर मां झलींदासीं, असां जेकॾहिं डिकी मां झलींदासीं त उहो असांजे हथ में हूंदो। असां जेकॾहिं को ग़लति कमु थो करे त असीं हुनखे घर पहुची हुनखे सोरो करे सघूं था। असीं जेकॾहिं अॼु सवाल पुछूं उन्हनि उम्मीदवारनि खे उन्हनि माज़ी में छा कयो, हींअर छा था करणु चाहिनि ऐं ईंदड़ इलेक्शन में असां ऐं असांजे वतन लाइ, असांजे नसलनि लाइ छा कंदा। जेकॾहिं उहो मुस्बत ऐं पॉज़िटिव आहिनि त असीं हुननि खे वोट ॾियूं, असीं हुननि खे अॻिते आणियूं। जेके उहे माण्हू जेके विचोले तबिके जा हुजनि, जिन सां ॻाल्हाइणु सवलो आहे, हिकिड़ा वॾेरा सरकार जेकी हूअं ई माण्हुनि खे मिलनि कोन, दर ते वञो त माना नौकर वेठा आहिनि, उहे भिखारी माण्हू कढियो करनि, वरी 5 सालनि खां पोइ फिरियो अचनि, नारा खणियो अचनि ऐं हाणे त असांखां उहे नाराज़ करे विया आहिनि। अॻे जेके नारा हिकिड़ा कॉम्प्रेस माण्हू जेके नारा हणंदा हुआ, सिंध वतन जी आज़ादी, हुनजी ख़ुशहाली, हुनजी बहितरी लाइ, माण्हुनि जी आज़ादी, पाणी ते जेके धारा आहिनि, मथियां माण्हू जेके आहिनि ख़ासि तौर ते पंजाब में, ख़ासि तौर ते जेके कालाबाग डैम जे हवाले सां, त अॼु सरकारी बि असांजा नारा पिया आहिनि। अॼु सिंध अकेडमी में वेही जेके असांजा साॻी दुर्जा जेके मौलवी साहिबान आहिनि, जेके हक़ीक़त में जिन जो को बि तालुक कोन्हे हिननि शयुनि सां, उहे बि उते वेही माण्हुनि खे भुलाइण जे लाइ सिर्फ़ु नारा हणो, माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइनि था। त सिंधी काल, सिंधी माण्हुनि जी हुनजे लाइ जेके हुनजा बुनियादी मसइला आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कनि था। मज़हबी जमायतूं बि हींअर जेके आहिनि रूप मटाए उहे माण्हुनि खे चवनि था त इक़्तिसादियात ऐं मईशत जी बहाली लाइ असीं कमु कंदासीं। हिकिड़ा कूड़ा आवाज़ आहे, हथ जी सफ़ाई आहे, माण्हुनि खे साम्हूं अची ॻाल्हि ॿुधाईंदा। त इहो असांजो फर्ज़ु आहे त असीं पाण सम्झूं ऐं असांजे लिखियल पढ़ियल तबिके जो, असांजो ख़ासि तौर ते अदीब जो इहो हुनखे फर्ज़ु आहे थिए थो त उहो माण्हुनि खे सम्झाए ही जेको अखियुनि जे अॻियां पर्दो ॾियनि था, ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो फिल्म हलाइनि था। असुल ॻाल्हि इहा न आहे, असुल ॻाल्हि इहा आहे त जेके असांजा हक़ आहिनि, इहे नारा जेके हींअर हू कचे विया आहिनि, उन नारनि ते जीअं हाणे पोयनि ॾींहंनि में ज़रदारी 23 ॾींहं चइबो त असांखे ख़बर आहे त सिंध जो पाणी जेको आहे उहो कीअं उहो रोकियो, उहो फलाणो नहर खोलियऊं, फलाणी ही कयूं ऐं हाणे असीं चुप कयूं, असीं 2 महीननि खां पोइ असीं ॻाल्हाईंदासीं। हीअ सिर्फ़ु माण्हुनि खे अखियुनि में धूड़ विझणी थी न, त 2 महीननि खां पोइ छो ॻाल्हाईंदासीं, त उन वक़्तु छो न ॻाल्हायो जॾहिं बखेरा ही छाती ॻाल्हि थी वेंदी। मुंहिंजो वास्तो अजायब सियासत सां कोन्हे। आउं चाहियां थो त जेके सही सिंध में असीं जेकर असीं सही सिंध में पंहिंजी क़ौम खे वठी वञी सघियासीं, असीं माण्हुनि खे रुॻो इहो ॿुधाए रहियासीं त कूड़ छा आहे, सच छा आहे, कहिड़े पासे वञणु खपे, छा करणु खपे। घणाई छो त ही जमूरियत जो नालो आहे, घणाई जे पासे वेंदी ज़ाहिर आहे इक़्तिदार उनखे ई मिलंदो ऐं इक़्तिदार में अची जेके माण्हू सुभाणे जिन खे असीं जिन ते पहुची सघूं, जिन जो एहतिसाब करे सघूं असीं पाण, त असांजो फर्ज़ु आहे त असीं उन्हनि माण्हुनि खे चूंडे इक़्तिदार में मोकिलियूं त जीअं सुभाणे असांजे वतन ऐं असांजे नसलनि जे लाइ बहितर खां बहितर तौर ते कानून साज़ी करे सघनि, बहितर खां बहितर तौर ते कमु करे सघनि। कमु रुॻो इहो न आहे त असांजो इहो रोड ठही वञे, असांजो रस्तो, इहो त माण्हुनि खे सम्झणु खपे त हीअ जेके रोड रस्ता ही सफ़ाई सुथराई डेवलपमेंट जो कमु जेको आहे इहो पार्लियामेंट जो कमु कोन्हे, इहो कंहिं क़ौमी असेंबली या सूबाई असेंबली जे मेंबरनि जो कमु न आहे त उहे पंहिंजी स्पेशल फंड जारी कराइनि पोइ उन्हनि मां पाण बि जेको आहे सो करप्शन कनि, थोरा घणा पंहिंजनि माण्हुनि जा हुननि जा रोड ठाहिनि, के रस्ता ठाहिनि। इहो कमु त हेठनि बलदियाती इदारनि जो आहे, इहो बलदियात जे इदारनि खे करणु खपे, इहो लोकल गवर्नमेंट खे करणु खपे इहो कमु, ऐं इहो उन्हनि जो कमु आहे, उन्हनि खे ॾियणु खपे। उहे कनि जेको जंहिंजो कमु आहे जेसिताईं
असांखे इहा ख़बर न आहे, असांखे ॼाण ई न आहे त असेंबली जे मेंबर जो कमु सिर्फ़ु कानून साज़ी करणु आहे ऐं कानून जी हिफ़ाज़त करणु आहे, ऐं अहिड़ा कानून साज़ी करणी आहे जंहिंसां मुल्क जी, जंहिंसां वतन जी बहितरी थी सघे। त हू बजाए हुनजे डेवलपमेंट जे हिननि जे दौर में हुनमें पंहिंजी ॻाल्हियुनि, छाकाणि त हुनखे पैसा खपनि। तो मां गुज़ारिश कंदुसि पंहिंजी सिंधी क़ौम खे, सभिनी सिंध वासियुनि खे, त हू बहितर फ़ैसिला कनि ऐं बहितर माण्हू चूंडे मूंखे असेंबली में मोकिलियनि। तव्हां सभिनी जी महिरबानी, जिन मूंखे ॿुधो। साथ सलामत, सिंध सलामत, जी सिंध, महिरबानी। दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंधी कम्युनिटीअ जो क़ौमी, समाजी ऐं सक़ाफ़ती तर्जुमान जी हैसियत में कमु करे रहियो आहे। मुख़्तलिफ़ प्रोग्राम ऐं लोक मौसीक़ी वसीले दुनिया जे सिंधनि खे हिकु लड़ीअ में पोइण जी कोशिश करे रहियो आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे सिंधी वॾे अंग में ॿुधी रहिया आहिनि। रेडियो खे अञा वधीक बहितर प्रोग्रामनि में मुस्तक़िल बुनियादनि ते हलाइण लाइ सिंधी कम्युनिटी पारां माली सहकार जी ज़रूरत आहे। सिंधनि जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर निज सिंधी कम्युनिटी बेस्ड रेडियो आहे। माली सहकार लाइ बैंक अकाउंट जा तफ़सील रेडियो जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन